सिबगतल्लाह वमन अहसनु मिनल्लाहि सिबगतन। अल्लाह खां वधीक रंग कंहिंजो भलो आहे ऐं असां अल्लाह जो रंग अख्तियार कयो आहे। यानी हक़ीक़तन अगर ॾिठो वञे कि अल्लाह खां वधीक कंहिंजी शरीयत आहे, कंहिंजी ॻाल्हि आहे, कंहिंजा अहकाम आहिनि, कंहिंजा हुकुम आहिनि, कंहिंजूं ॻाल्हियूं आहिनि, अल्लाह खां वधीक सिबगत अल्लाह वमन अहसनु मिनल्लाहि सिबगतन। अल्लाह खां वधीक कंहिंजी का ॻाल्हि भली आहे ई कान। अल्लाह खां वधीक कंहिंजा अहकाम हुकुम भला आहिनि ई कोन। अल्लाह खां वधीक कंहिंजी शरीयत भली आहे। अल्लाह ताला असांखे नसीहत कंदे फरमायो सिबगत अल्लाह, चओ असां अल्लाह जो रंग अख्तियार कयो आहे, अल्लाह जी शरीयत, अल्लाह जेको दीन असां लाइ चॉइस कयो आहे, पसंदि कयो आहे, जेको तरीक़ो, जेको नमूनो असां उहो अख्तियार कयो आहे। असां उन खे पंहिंजे जिस्मनि ते ओढ़ियो आहे, असां जिस्मनि ते उन शइ खे नाफ़िज़ कयो आहे पंहिंजे वजूद ते। ऐं हक़ीक़त में मां हैरान थी वियुसि पाण कि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो खोड़ सारियूं सुन्नतूं आहिनि, खोड़ सारियूं अदाऊं आहिनि। हिकिड़ो माण्हू मोमिन मुस्लमान पाण खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो हुबदार चवे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो महबूब चवे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो पैरोकार चवे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे शुफ़ाअत जी सिफ़ारिश जी उम्मीद रखे, उहो माण्हू नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॻाल्हियुनि खां गुरेज़ करे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॻाल्हियुनि खां परे रहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॻाल्हियुनि खे अहमियत न ॾे। कीअं थी सघे थो इहो तो न सम्झण में अचण वारी ॻाल्हि आहे। जेका ॻाल्हि न सम्झ में न अचे उहा ॻाल्हि आहे। मां पाण हैरान थी वियुसि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जूं खोड़ सारियूं अदाऊं आहिनि जेके साहबी न करे आया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खां पंहिंजो चहिरो फेरे न छॾियो आहे। हालांकि हिकिड़ी वाहिद अहिड़ी सुनत आहे जेको शख़्स नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन सुनत खां, उन अदा खां, उन तरीक़े खां बग़ैर ईंदा हुआ, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां पंहिंजो चहिरो फेरे छॾींदा हुआ। खोड़ सारियूं सुनतूं आहिनि, जीअं पग मुबारक सुनत आहे, मथे खे ढकणु सुनत आहे, लेकिन खोड़ साहबी जेको आहे सो मथे खे ढके न आया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि खां पंहिंजो चहिरो फेरे नाहे छॾियो, चहिरे खे हटाए नाहे छॾियो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन्हनि ते नाराज़ न थिया, नाराज़गी जा असरात जेको आहे सो ज़ाहिर न थिया उन्हनि माण्हुनि लाइ। लेकिन हिकु अहिड़ी सुनत आहे जेके माण्हू उन खां बग़ैर नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हाज़िर थिया, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो चहिरो मुबारक उन्हनि खां फेरे छॾियो ऐं उन्हनि जे बारे में अल्फाज़ चयो, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तव्हां लाइ वैल हुजे, तव्हां लाइ तबाही हुजे, तव्हां लाइ बर्बादी हुजे, तव्हां ही छा करे आया हो। ॾाढी हिकु अहिड़ी सुनत आहे, अहिड़ो अमल आहे, अहिड़ो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो ईअं सम्झो तरीक़ो आहे या अदा आहे। जेको शख़्स नबी अलैहिस्सलातु वस्सलाम वटि हाज़िर थींदो, ॾाढी कूड़े करे, ॾाढी लाहे करे, बग़ैर ॾाढी, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम उन खां पंहिंजो चहिरो मुबारक फेरे छॾींदा। मां पाण हैरान थी वियुसि। ॾाढ़ी जे बारे में 14 खां 15 रवायतूं इब्न अब्बास खां, अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, जेके बि सहाबी जय्यद सहाबी आहिनि, जलीलो क़दर सहाबी आहिनि, जिन्हनि खे जन्नत जी ख़ुशख़बरी मिलियल आहे, उन्हनि सहाबियुनि खां रवायतूं सिर्फ़ु ॾाढ़ी जे बारे। मां पाण हैरान थी वियुसि कि ॾाढ़ी जी एतिरी अहमियत आहे, एॾो मक़ाम आहे, एॾो मर्तबो आहे। हिकिड़ो माण्हू पाण खे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो पैरोकार चवे, ॾाढ़ी न रखे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी शफ़ाअत में उम्मीद करे वेठो आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ही अहम सुन्नत खे छॾे ॾे, रोज़ानी हिन अहम सुन्नत खे कूड़े, अहम सुन्नत जी अहमियत ई उन वटि न हुजे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी शफ़ाअत जी बि उमेद रखंदो आहे, सिफ़ारिश जी बि उमेद रखंदो आहे, ऐं ॾाढ़ी खे अहमियत न ॾे। कीअं थी सघे थो। 14 खां 15 रवायतूं सिर्फ़ु ॾाढ़ी जे बारे में। हालांकि पग मुबारक, पग नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे, पर 14 खां 15 रवायतूं सिर्फ़ु पग जे बारे में तव्हांखे न मिलंदियूं। ख़तनो जंहिंखे पाण तौर चऊं था, सुन्नत चऊं था, इहा बि सुन्नत आहे, इहो बि तरीक़ो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी के माना अदा आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम इन शइ खे अमल खे पसंदि कयो आहे। हालांकि 14 खां 15 रवायतूं तव्हांखे कान मिलंदियूं खतने जे बारे में, तौर जे बारे में, सिर्फ़ु ॾाढ़ी जे बारे में 14 खां 15 रवायतूं इब्न अब्बास खां, अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु खां, ऐं जेको आहे सो उस्मान रज़ी अल्लाह ताला अन्हु खां,
तव्हां पाण हैरान थींदो 14 ॻाल्हियूं 14 नसीहतूं असां लाइ सिर्फ़ु छाजे बारे में, ॾाढ़ी जे बारे में। ॾाढ़ी जो ईअं सम्झो कि तस्करो क़ुर में मौजूदु आहे। जीअं त हारून अलैहिस्सलातु वस्सलाम जी ॾाढ़ी मुबारक जो ज़िक्र अल्लाह ताला क़ुर में कयो आहे कि मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं उन्हनि खे जेको आहे सो ॾाढ़ी मुबारक में वारनि में वरितो, उन्हनि चयो ऐं जेको आहे सो मुंहिंजा भाउ मुंहिंजी ॾाढ़ी मुबारक खे मुंहिंजे वारनि खे छॾ। हालांकि ॾाढ़ी तमामु जेके बि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम आया सभिनि खे ॾाढ़ी हुई। को पैगंबर ईअं कोन हो बेॾाढ़ी, बग़ैर ॾाढ़ी सां को पैगंबर हिन खिते ते ज़मीन ते कोन आयो। जेके बि नबी आया, जेके पैगंबर आया, सभिनि खे ॾाढ़ी हुई, ॾाढ़ी मुबारक सां। ही सभिनि अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम जी सुन्नत आहे। जेके बि आदम अलैहिस्सलातु वस्सलाम खां वठी असांजे महबूब तरीन जेको शख्सियत आहे, हस्ती आहे, उन ताईं जेके बि नबी आया सभिनि खे ॾाढ़ी हुई। ॾाढ़ी जो एॾो मक़ाम आहे, एॾो मर्तबो आहे। वाहिद सुन्नत आहे जंहिंखे तव्हां क़बर में खणी वेंदव, हालांकि पग खे खणी कोन वेंदव। ॿिया जेके बि सुन्नतूं आहिनि सभु हिते रहिजी वेंदियूं। ज़ोहर जूं सुन्नतूं हिते ई रहिजी वेंदियूं, मगरिब जूं सुन्नतूं हिते ई रहिजी वेंदियूं। हालांकि उहे बि सुन्नतूं आहिनि, उहे बि नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जा तरीक़ा आहिनि। हालांकि उन सभिनि तरीक़नि खे असां जेको आहे सो हिते ई छॾे वेंदासीं दुनिया में। ॾाढ़ी वाहिद सुन्नत आहे जेका क़बर में बि असां सां गॾु हूंदी, महशर में बि असां सां गॾु हूंदी, क़यामत में बि असां सां गॾु हूंदी। हिन वाहिद सुन्नत जे करे असांखे थी सघे अल्लाह ताला माफ़ करे। ख़ाली हथे आयो आहे, सफ़ा को बि अमल कोन्हे, बसि मुंहिंजे महबूब नबी जी हिकिड़ी सुन्नत, हिकिड़ी अदा अथसि ॾाढ़ी मुबारक। थी सघे ॾाढ़ी जे करे अल्लाह ताला असांखे माफ़ करे। केतिरो अरसो थी वियो आहे, केॾो टाइम थी वियो आहे, ज़िंदगी जेको आहे सो विञाई छॾीसीं, रोज़ ॾाढ़ी खे कूड़ कूड़ा। अचो आख़िरी जेको आहे सो ज़िंदगी जे आख़िरी लम्हात में, आख़िरी घड़ी में दिलि सां तौबह करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिन सुन्नत खे कूड़णु छॾे ॾियो, हिन सुन्नत खे ज़िबह करणु छॾे ॾियो, हिन सुन्नत खे कटणु छॾे ॾियो। हिन सुन्नत लाइ कात कुहाड़ियूं तेज़ करे रखे वेठा आहियो, उन्हनि खे जेको आहे सो हाणे ख़तमु कयो, उन्हनि खे उछलाए छॾियो गटरनि में। उहे कात कुहाड़ियूं जेके ब्लेड लेज़र वग़ैरह तव्हां रखियो वेठा हो ॾाढ़ी मुबारक लाइ, उन्हनि खे कंहिं दरिया में उछले अचो, कंहिं गटर में उछले अचो न, कि हाणे असां पको तहियो करे छॾियोसीं, असां वाइदो करे छॾियोसीं पंहिंजे रब सां, असां पंहिंजे महबूब नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी हिन सुन्नत खे बेदर्दी सां कोन कूड़ींदासीं, बेदर्दी सां असां ज़िबह न कंदासीं। हिन अज़ीम सुन्नत खे असां अॼु खां वठी इहो जेको आहे सो तहियो करे छॾियोसीं कि हिन सुन्नत खे बाक़ी रखिणो आहे, हिन सुन्नत खे छॾे ॾियणो आहे। हिन सुन्नत जे मौजूदगी में हिन दुनिया मां असांखे रुख़सत थियणी आहे। हिन सुन्नत सां गॾु असां क़बर में लहद में लहंदासीं। हीअ सुन्नत वाहिद सुन्नत आहे जेका असांखे क़बर में बि असां सां गॾु हूंदी। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला असां तमामु मुस्लमाननि खे सही माना में क़ुर सुन्नत जी ॻाल्हियुनि खे सम्झणु ऐं उन ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। वमा अलैना